चंबड़ में खबर ईंदड़ चंबड़ लग गोठ बख्शो अजाणो वासी अब्दुल करीम अजाणो केतरे सालन का चमड़ी की मूज़ी मर्ज़ में मुब्तला है, जैंजी पूरे जिस्म ते गंढा थी वया आहिनि। पोरल चंबड़ प्रेस क्लब पहुंची चयो त बीमार आहियां 1992 खां वठी मुंहिंजे पूरे जिस्म ते चमड़ी की बीमारी है। तमाम जनाब आसफ ज़रदारी बिलावल भुट्टो साहब के गुज़ारिश करियां अब्दुल सत्तार बचानी इमदाद तावी के मूं गरीब यतीम जो इलाज करायो वञे। यतीम आहियां, कई अरसे खां बेघर आहियां। मुंहिंजे सुम्हण जो को बि अजो कोन्हे ऐं मुंहिंजे हर सियारो हुजे ऊन्हारो हुजे या बरसाति हुजे मुंहिंजे ख़त सारे बुखारे में पई आहे। राति जो सुम्ही कोन थो सघां, पूरे जिस्म जी बीमारी आहे। अल्लाह ताला सभु खे सभु कुझु ॾिनो आहे। आसफ ज़रदारी बिलावल भुट्टो साहब खे ऐं अब्दुल सत्तार बचानी साहब के गुज़ारिश करियां मूं यतीम गरीब जो इलाज करायो वञे ऐं तमामु गरीब आहियां। अल्लाह साईं तव्हांखे वरी उमिरि दराज़ ॾे, वरी मदद कनि। अल्लाह ताला उनखे बि सभु कुझु ॾिनो आहे, कंहिं बि ग़रीब जी मदद कंदा त अल्लाह ताला उनजी मदद कंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।